शुक्र थियो अॼु भेण समय सही पई हले। अॼु मुंहिंजे मिठे जो नंबर लॻाया, मुंहिंजे जानूअ जो नंबर लॻाया। 321 25 20 653। अल्लाह करे नंबर लॻे। हाँ लॻी वियो। हेलो जानू। हेलो हेलो हाँ कहिड़ा हाल अथई? खैर आवाज अचे पियो मुंहिंजो? जी हाँ ॿ टे ॾींहं त नेटवर्क ई कोन हो, तुंहिंजो आवाज ई कोन थी आयो। जानू उन नेटवर्क मूंखे अहिड़ो रत कयो, आऊं एॾो परेशान होसि। अॼु मालिक जा करम थिया। वञी ज़ोंग वारनि गैरत कई है। अॼु वञी नेटवर्क भलो अथई। ॿियो तूं ठीकु आहीं? हाँ जानू ॿियो त सभु ख़ैर आहे। हुनजी ॻाल्हि पे कई कपिड़नि जी सैंडल जी, सो आवाज़ सही आयो कोन पे। कपिड़ा सैंडल इहो मता विसारी जानू। न यार इहो किथे विसरंदो, हर ईद ते तूं मूंखे गिफ्ट ॾींदो ई न। जानू तो त कपिड़नि जा ताका घोरे छॾिया। सैंडल तोखे नमूने जा वठी ॾियां। तो त मुंहिंजी जान कुर्बान आहे जानू। न ताकनि जी ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ हिकिड़ो ई वॻो ऐं हिकिड़ो ई सैंडल। सैंडल खे गिची में बदली छा भला? जानू तूं भला कलर कहिड़ो पाईंदी? जानू तोखे जेको बि वणे न, पंहिंजी पसंदि ते मुंहिंजो कलर वठिज। अल्लाह मुंहिंजी जानू, आऊं जेकॾहिं ब्लू कलर वठां त कीअं? अच्छा त मुंहिंजो ब्लू कलर वठंदे? त जानू तोखे बि ब्लू कलर ई वठणो आहे। हा जानू, जहिड़ो कलर तुंहिंजो हूंदो ओड़ो ई मुंहिंजो हूंदो। हाँ न यही त ॻाल्हि आहे न, छा त पंहिंजी मोहबत आहे न। अल्लाह अरे छा थी जानू? जिस्म में रुगो करंट पिया लॻनि। अच्छा जानू की ॻाल्हि चवां? जी हाँ पूछो। पंहिंजे वास्ते के पूरा 7 साल थिया आहिनि, पर पाण अॼु ॾींहं ताईं हिक ॿिए खे ॾिठो कोन्हे। मुंहिंजी दिलि चवे थी त तूं अच मुंहिंजे सुहिणे शहर जाती त तोखे पप्पू लुआर जा पकोड़ा खारायां। हाँ मूंखे बि ॾाढी हसरत आहे तोसां मिलण जी। ऐं इंशाअल्लाह आउं बि ईंदसि जाती उन आचर वारे ॾींहुं। आउं तुंहिंजी महिमान आहियां। अल्लाह घोड़ा ही आचर कॾहिं ईंदो? सदको मुंहिंजो साईं सदको। जानू जी हाणे मूंखे तूं पंहिंजो नालो ॿुधाए। अच्छा मुंहिंजो नालो? जी अच्छा लाज़मी आहे छा तोखे मुंहिंजो नालो ॿुधायां? जानू हाणे 7 सालनि खां वठी पाण हिक ॿिए सां ईअं पिया ॻाल्हायूं। मूंखे तुंहिंजे नाले जी ख़बर कोन्हे, पोइ पंहिंजी मोहबत कीअं हलंदी भला? अच्छा त मुंहिंजो नालो तोखे ॿुधायां? हा ॿुधाए न। जान मुंहिंजो नालो आहे बिजली। मूंखे करंट पिया लॻनि, मुंहिंजो जिस्म सॼो साणो थी वियो। सोई बिजली तूं ई? जी हाँ इहा ई तुंहिंजी आऊं बिजली, मुंहिंजा टेलीनोर जा थंबा। ला सदको। जानू हाणे तूं आचर जॾहिं ज़रूर अचिजे। बिल्कुलु आउं तुंहिंजे आचर ते महिमान आहियां। ऐं पकोड़ा वठी रखिज। पकोड़ा वठियो ऐं निसार मीर भरे दुकान ते वेठो हूंदो। बस ठीकु आहे, तव्हां वेझो, मां पंहिंजी तव्हांखे कॉल कंदीसि ऐं तव्हां मूंखे वठण अचिजो। ज़रूर ओके बाय, खुदा हाफिज़। अल्लाह हाफिज़ जानू, अल्लाह हाफिज़। अल्लाह अॼु त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई। मुंहिंजी जानू ईंदो आचार Malua ini serius ya? Gila emang, Seko ini
हाले तो चले दिया लगे ये तो पैकेट चले दिया है वॾो साईं बाबा जो नालो ॿुधम आहे अरे ही मूंखे जेको इश्क लॻो आहे न अॼु साईं बाबा वटि वञा थो अहिड़ो तो धाॻो ॿधायां जो बिजली कॾहिं बि मोटा कोन ईंदी मुंहिंजे साथ में हूंदी साथ में वॾो नालो आहे बाबा जो हक अल्लाह हक मुझे साईं हक अल्लाहु वल्लाहु अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मलन बाबा जी बच्चा मलन ये ना तुम कर बच्चा तुम कर आस्ते गया मैं यूं तो फाड़ी है मुझे मलन बाबा जी बच्चा यार मुझे मुम्मा गोछे राजी ओड़ो पाड़ो भेजा दी है शादी करे तो जी हिकड़ी बचा है बच्चा हां वजह बुधा ही जको तुंहिंजे हथ में हराम आहे न हराम है इहो तूं पीअण छॾे ॾे त तूं सही थी वेंदे हिन जे पीअण खां पोइ तोखे का साञाए नथी रहे न माउ जी न भेण जी न भाउ जी न दोस्त जी न यारनि जी ही उहो नशो आहे जेको इंसान खे सुदमा कढियो छॾे बच्चा ए वाकई तुम्हारी ॻाल्हि आहे सही पर जैसे आउं नथो पिया न तेसी मूंखे सुकून ई कोन थो अचे पोइ आउं कॾहिं कॾहिं गटर में पियो त ॿुधे न अॼु आउं पुठ तो ते पढ़ाई करियां थो पढ़ाई करीं थो अलाह कंदो हा त तूं हुन नशे खां आज़ाद थी वेंदे बोतल ॾे मूंखे या पहिरीं आउं खुसाए वठां पोइ बोतल ॾे मूंखे हा मूंखे ॾे बोतल ॾे मूंखे ये हराम आहे तूं त बि अल्लाह अल्लाह काली से अल्लाह अरे बालू अरे चुप छो न रहतो ये शख्स मुखात भगो आहे साञाए न बाबा जी बच्चा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम ही शख्स मुखां भगो आहे अॼु मुंहिंजे उतारे मां ही कॾहिं सुखियो न रहंदो बाबा ही तोखां न आहे भॻो ही मूंखां भॻो आहे मूंखां मवाली उन ॾींहुं मूंखे बोतल पुठनि वारी हणी भॻो हाणे जेकॾहिं मूंखे किथे गॾियो आहे न आऊं चीरे छॾींदुसि चीरे बस बच्चा दिल वॾी कर तूं हुकुम कर कीअं आयो आहीं अबा हिकिड़ो मसइलो आहे मूंखां ॿुधाए बच्चा ॿुधाए ॿुधायां जी ॿुधा मूंखे न ज़िंदगी में कॾहिं बि इश्क न अचो मूं हमेशा कंध मथे खणी माण्हुनि खे चाबा झड़का ॾिना पंहिंजे गुरूर सां रहियुसि पर अॼु मूंखे बि इश्क थी पियो हिकिड़ी कबूतरी मूंखे सवा काबू करे छॾिया बाबा सवा काबू करे छॾिया कबूतरी सां तोखे इश्क थियो आहे जी 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 सही सही तूं इहो ई चवणु चाहीं थो त उहा कबूतरी तुंहिंजे केट में अची कैद में हुजे मुंहिंजे त मुंहिंजी तोखे दुआ आहे बच्चा अॼु खां पोइ ऐं तोखे इहो थो ॿुधायां त तोखे कबूतरी इहो चयो आहे त आउं तुंहिंजे आचार जे ॾींहुं तुंहिंजी महिमान आहियां ऐं उहा ज़रूर तो वठी ईंदी ऐं तो वटि पकोड़ा बि खाईंदी अरे बाबा जहिड़ो बुज़ुर्ग हुजे अल्लाह जो कसम वञ बच्चा वञ तोखे मुंहिंजी दुआ आहे बाबा वञ अल्लाह का तो खुश हो दे बाबा अल्लाह का तो खुश हो दे तूं ख़ुशि हुजी कबूतर न पंहिंजी कबूतरी सां